जी बिल्कुल, मूंखे इहो ई लॻे पियो त शायदि कातिल या त उन्हनि जी को अप्रोच है या को ॿिया मामलात हुजनि दुनियादारी जा। छो त अॼु महीनो थी वियो आहे मुंहिंजे भाउ जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं मां हाणे उहो ई ॻाल्हि आहे त पुलिस खे हाणे मां छा चवां। मां आला इदारनि खे, पाकिस्तान जे आला इदारनि खे मां इहो अपील कंदसि, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर दाख़िला सिंध, वज़ीर दाख़िला पंजाब, ऐं सभिनीनि खे मां इहो ई गुज़ारिश कंदसि त मुंहिंजे भाउ जे कातिलनि खे जल्द जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। अगर कातिल गिरफ़्तार न थींदा त असां अञा ताईं महीनो थियो आहे, असां अञा ताईं नेशनल हाईवे ब्लॉक न कयो आहे। गिरफ़्तार न थींदा त मजबूरन असांखे नेशनल हाईवे पे ब्लॉक कंदासूं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ ज़िलनि में, सॼे सिंध में, पाकिस्तान में जेको बि मुज़ाहिरा थींदा पुरअमन प्रोटेस्ट असां कंदासूं। हाणे हैदराबाद पुलिस महीनो थी वियो आहे, पर अलाए सम्झ में ॻाल्हि नथी अचे त शहीद पीपी शहीद भुट्टो अॻवान काशिफ बागी जे कातिलनि खे गिरफ़्तार न पई करे। अॻूणो एसएचओ असलम परवेज़ अबड़ो पैसा वठण खां पोइ हिननि जो सहूलियतकार बणिजी वियो ऐं इन खां पोइ हिन 24 कलाकनि में का बि गिरफ़्तारी न कई, जॾहिं त हिन खे जे फ़ोन करे ॿुधायो त क़तल थियो आहे ऐं कंहिंखे बि ख़बर न हुई, उनखे बि हिन गिरफ़्तार न आहे कयो। ऐं एसएसपी डीआईजी हैदराबाद अञा ताईं जवाबदारनि जो सहूलियतकार बणियल एसएचओ ख़िलाफ़ अञा ताईं को बि क़दम न आहे खयो। साईं मुकमल असां बार बार चई रहिया आहियूं त पुलिस जी मुकमल नाअहली आहे। 1 महीने गुज़रण जे बावजूद चिट्टा जवाबदार ऐं जंहिंजा असां मुकमल नाला ॾेई चुका आहियूं उन्हनि ते गिरफ़्तार, उन्हनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। पर जेके कातिलनि जा सहूलियतकार आहिनि, जेको कातिल जंहिंजो घर इस्तेमालु कयो आहे, अञा ताईं उहे माण्हू बि गिरफ़्तार न आहिनि थिया। ऐं उहे जेके सहूलियतकार आहिनि, इहे बि असां पुलिस खे एविडेंस सां जेको आहे उन्हनि जा नाला ऐं उन्हनि जो सॼो बैकग्राउंड ॾिनो आहे, अञा ताईं गिरफ़्तार उन्हनि ताईं न पहुची सघी आहे। पुलिस खे CDR ॾिनी आहे, पुलिस खे माण्हुनि जी जेको आहे जेकी लोकल माण्हुनि जी एविडेंस आहे, शाहिदियूं आहिनि उहे ॾिनियूं आहिनि, पर पुलिस को बि असांखे मुकमल ख़ामोश नज़र थी अचे, नाअहल नज़र थी अचे। शुरू खां वठी पुलिस असांखे मेला फाइट कंदे नज़र आई आहे। सभ खां वॾी मेला फाइट असलम अबड़े कई हुई, जंहिंखे हिकिड़े सहूलियतकार फ़ोन करे ॿुधायो त वलीद फारूकी जेको काशिफ बागी जो मर्डर करे हिन वक़्तु मूंसां गॾु आहे, अगरि तव्हां चाहियो त मां हीउ माण्हू तव्हांखे गिरफ़्तार कराए सघां थो। उन माण्हू जो 161 जो बयानु थाणे ते मौजूदु आहे। डेरन ऐं हिकिड़ो फैज़ू नाले पठाण जो, उहे सभु उहे शाहिदियूं ॾियनि था त बाबा असां SHO खे ॿुधायो त ही वलीद फारूकी कातिल असां वटि मौजूदु आहे, पर पुलिस असांजी इन ॻाल्हि ते गौर न कयो। त इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं, इहे सभु हालतूं ॿुधाइनि थियूं त पुलिस काशिफ बागी जे कातिलनि खे पकड़नि में न इंटेंशनली को फोर्स इस्तेमालु करे रही आहे, न को इंट्रस्ट इस्तेमालु करे रही आहे। असांखे ख़दशो आहे त काशिफ बागी जो खून उन्हनि सियासी ऐं समाजी कारकुननि वांगुरु लोड़ियो वेंदो, जीअं जान मोहम्मद मोहर जो लोड़ियो वियो, जीअं नसरुल्ला गडाड़ी जो लोड़ियो वियो, जीअं जेको आहे सो नाज़िम जोखियो जो लोड़ियो वियो। असांखे बि ख़दशा आहिनि त किथे काशिफ बागी बि हिकिड़ो समाजी एक्टिविस्ट आहे, हिकिड़ो क़ौमी कारकुन आहे ऐं हमेशह शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म ते जूनियर ज़ुल्फ़कार सां जिदोजहद कंदे नज़र आयो आहे। किथे ईअं न आहे त हिन जो खून बि लोड़ियो वञे। तंहिं करे असां इदारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त काशिफ बागी जे क़तल सां इंसाफ़ कयो वञे ऐं हीउ जेको काशिफ बागी जो क़तल अगरि लही मिटी कयो वियो त पोइ तव्हांजी पुलिस जे इदारे तां बि सॼी दुनिया जो, पाकिस्तान जो ऐं सिंध जे माण्हुनि जो बि एतमाद घटिजी वेंदो। महिरबानी। तक़रीबन में को अहिड़ो को रेट थियो आहे न को असां इन शइ में मुतमइन आहियूं। असां सिर्फ़ु आला इख़्तियारनि खां इहा ई गुज़ारिश कंदासीं त कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं या को अहिड़ो मक़सूद मतिलबु बाक़ाइदा को एफर्ट त कनि जीअं असांखे माइटनि खे ख़बर त पए उनजो भाउ मिले थो। असां मिलियासीं, चवण जो मक़सदु आहे त उहो पैसे वारो वॾो आहे। असांखे इहो डाउट आहे त पैसा खाराए थो, बाक़ी मुल्क खां ॿाहिरि त न मिलियो आहे जेको असांखे पुलिस बि ॿुधायो आहे त ॿाहिरि कोन वियो आहे। जॾहिं हिते ई आहे, टेक्नोलॉजी आहे, हिन वटि केतिरा ज़राए आहिनि त हिन खां ट्रेस करे उहे त पुलिस असां ॾिठो आहे त देरी न कंदी आहे। थोरो मसइलो थींदो आहे, पुलिस चाहे त थी थो सघे, अलाए असांखे सम्झ में नथो अचे। पुलिस खे सचाई घुरणु घुरिजे, असां इंसाफ़ था घुरूं, मज़लूम आहियूं। ज़ाहिर आहे असां त रिक्वेस्ट ई करे था सघूं। इहे ई शाज़िब चाचड़ साहब त SSP साहब सां रिक्वेस्ट आहे ऐं SHO कासमाबाद खे रिक्वेस्ट आहे त उहो एफर्ट करे ऐं असांजा कातिल गिरफ़्तार करे।